मोरो खबर शामिल करी थी। मोरो सिंधमा जी तां दिलदार सुमरोज रिपोर्ट मुताबिक मोरो पुलिस पारा मोरो वासी मौसम हसनैन जानी अब्बासी कतल केस में ॾींहुं रात मेहनत करे केस जो रूपोश मुख्य जवाबदार दाइम बोड़ो के जदीद टेक्नोलॉजी की मदद से सखर मां गिरफ्तार करे लाकअप करे मोरो कोर्ट में पेश करण खां पोइ 5 ॾींहनि जो जिस्मानी रिमांड वठी छॾियो। केस जी साफ़ ऐं शिफाफ जांच करण ते मक़तूल हसनैन जानी अब्बासी के वालिद शाहिद हुसैन अब्बासी, चाचे अमजद अब्बासी, एडवोकेट जमील अब्बासी, अब्दुल कादिर अब्बासी, अब्दुल सत्तार अब्बासी, अब्दुल शकूर अब्बासी, अदनान अली कलोड़ो, शमन अली कलोड़ो ऐं ज़फ़र खोसू, एडवोकेट वकार कलोड़ो ऐं शहज़ोर कलोड़ो ऐं नौमी अब्बासी ॿियनि मोरो थाणे ते पहुची एसएचओ मोरो बशीर अहमद चांडियो, वॾो मुंशी मोरो थाणो सैद अरबाब अली शाह, एएसआई अयाज़ अली पंवर, सब इंस्पेक्टर अली मर्दान लाशर ऐं पुलिस एहलकार अली रज़ा चांडियो के नोटन ऐं गुलाब जे गुलनि जा हार पाराया विया। उन मौके ते केस जी फरियादी शाहिद हुसैन अब्बासी चयो त मां मोरो पुलिस जो शुक्रगुज़ार आहियां जिन ॾींहुं राति हिक करे मुंहिंजे मौसूम पुट जे कातिल जवाबदार दाइम दरसाई बोड़ो खे गिरफ़्तार कयो। मूंखे पुलिस ऐं अदालत मां इंसाफ़ जी उम्मीद आहे त इहे कातिल खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾींदा। आख़िर में एसएचओ बशीर अहमद चांडियो चयो त कातिल जवाबदार दाइम बोड़ो कानून की गिरफ़त में अची चुको आहे। असां केस की साफ़ शिफाफ जांच करे रहिया आहियूं। इन केस में जेको भी मुलविस हूंदो उनखे हरगिज़ बख़्श न कयो वेंदो। निहायत ही शुक्रगुज़ार आहियां ऐं साईं जन खे मां हिकु त मुबारक त कोन थो ॾेई सघां, छो जो मां बेहद ॾुखायल आहियां ऐं साईं जन खे जस्त हुजे ऐं साईं ते मूंखे एतबार यकीन आहे। एसएचओ मोरो, डीएसपी मोरो ऐं एसएसपी साहब, डीआईजी नवाब शाह, पर जेके भी आला ऑफिसर आहिनि उन्हनि सभिनी जी महिरबानी ऐं मूंखे उन ते यकीन आहे, एतबार आहे त कातिल खे पंहिंजे खेफ़रे किरदार अंजाम ते पहुचाईंदा ऐं जेके हिन जे हथ पोयां लिकियल आहिनि ऐं अलाह जो हबीब कंदो उहे सभु ज़ाहिर थींदा। मोरो पुलिस जी वॾी महिरबानी, जे वॾी जफ़ाकशी करे वॾे टेक्नोलॉजी तरीक़े सां जेको आहे सो इन ज़ालिम खे हथी कयो अथनि। इहा वॾी महिरबानी एसएचओ मोरो ऐं डीएसपी मोरो साहब। सभ खां पहिरीं त इंशाल्लाह केस मुक़ादमे में दाख़िल थियल हो, पोइ ॾिठो वञे हिनखे फरियादनि जा बयान वरितासीं, चेक बि कयोसीं ऐं जवाबदार हाणे असांखे लीगल कस्टडी में मिलियो आहे ऐं जेके बि हिन जा आहिनि एविडेंस केस जा उहे कलेक्ट करणा आहिनि ऐं अकॉर्डिंग टू लॉ केस में जेको चालान करे इंशाल्लाह ताला सभु एविडेंस कलेक्ट करे जवाबदारी सज़ा ॾियणु।